नमस्कार। सिंधु सागर जे सिंधु चैनल में सभिनीनि जी दिली अॻियां आजियां थो कयां पियो, तव्हांजो स्वागत थो कयां पियो। असांजो UPSC जो जेको कोर्स आहे उहो हली रहियो आहे ऐं किताबु हली रहियो आहे चूंड सिंधी मज़मून, जंहिंजो संपादन कयो आहे हीरे ठाकुर साहिबु। असीं कुझु मज़मून पहिरीं ॾिसी आया आहियूं, हाणे हिन किताब जे अॻियनि मज़मूननि ते हलूं था जेके 17 खां 22 ताईं आहिनि। त उहे तव्हांजे साम्हूं मां पेश कयां थो पियो, जेके मूं पढ़ी करे उन्हनि ते कुझु नोट्स वरिता आहिनि जेके मुंहिंजा पंहिंजा वीचार आहिनि। हिन चैनल खे तव्हां पसंदि पिया कयो, पंहिंजनि यारनि दोस्तनि खे मोकिलियो पिया, उन्हनि जे पसंदि करण वारनि जी तादादु ॾींहों पियो ॾींहुं वधंदी थी वञे। इहा ख़ुशी जी ॻाल्हि आहे त कुझु नौजवान असांजा वीडियो ॾिसी करे सिंधी भाषा खे सिखण ऐं उनजे साहित्य जी ॼाण वठण जे लाइ अॻियां अची रहिया आहिनि। इहा वॾी ख़ुशी जी ॻाल्हि आहे। तव्हां सभिनीनि खे इन जे लाइ ॾाढी ॾाढी महिरबानी ऐं लख लख वाधायूं। अॻियां था हलूं कि असीं अॻियां हलूं, इन खां पहिरीं मां ॿुधाईंदुसि त असां थोरे से वक़्त में कुझु नौजवाननि खे हिन तरफ़ आकर्षित करे सघिया आहियूं। इहा असांजी हिकु वॾी हासिलात आहे। अचो ॾिसूं था त जेको हीरो ठाकुर साहिबु मज़मूननि जो किताबु लिखियो आहे, उन जा अॻियां मज़मून कहिड़ा कहिड़ा आहिनि। त हाणे शब्दनि जी प्यार कंहिंजो आहे? परम अभिचंदानी साहिब जो। परम अभिचंदानी जे बारे में चयो थो वञे त परम अभिचंदानी जो ही मज़मून इख़लाक़ी मज़मून जी सिफ़ में यानी लाइन में रखे सघूं था पिया, छाकाणि त हिन साहिबु शब्दनि खे सम्झण जे लाइ वीचार खां सचेतीअ जी पूरी व्याख्या कई आहे। हिन साहिब जा वीचार आहिनि त दुनिया में न सिर्फ़ु ॿाहिरीं तरफ़ इख़लाक़ी अनासर दख़ल था ॾियनि, पर अंदरीं तरह बि आब इख़लाक़ी रहनि था। इन करे दुनिया में यथार्थ यानी सच तलाशणु सवलो नाहे। हक़ीक़त गैर मामूली शइ आहे। अगरि मन में मुवाफ़िक़ चिटाई न आंदी वञे त पोइ यथार्थ ॻोल्हे लहणु आसान न थींदो या सवलो न थींदो आहे। हाणे चिटाई कंहिं ख़ासि फार्मूले या वीचारधारा ज़रिए न आणे सघिबी, पर उहा सम्झ मंझां निकिरी निर्वार थींदी या सचेतीअ जे मुकमल हदुनि जी ॼाण मंझां हासिलु थी पवंदी। यानी जेकॾहिं तव्हां सचेत हूंदा, तव्हां बिल्कुलु सुजाॻ हूंदा त कुझु ॼाणी सघंदा, न त न ॼाणी सघंदा। शब्दनि खे सम्झण लाइ लेखक हर शख़्स खे सभिनी फार्मूलनि वीचारधाराउनि खां आज़ादु थी सम्झण जो ॾसु ॾिनो आहे। यानी कंहिं बि अख़र खे जेकॾहिं तव्हांखे सम्झणो आहे त पंहिंजे दिमाग़ मां जेके तव्हांजा वीचार आहिनि, जेके तव्हांजी मञताऊं आहिनि, उन्हनि खे रखे पासीरो कयो, न त उन मञताउनि ऐं उन्हनि धारणाउनि ते आधार ते तव्हां व्याख्या कंदा त उहा व्याख्या ग़लति हूंदी। इहो हुननि जो सोच आहे, इहो हुननि जो चवणु आहे। त कंहिं बि शब्द खे सम्झण लाइ असांजे मन जी कहिड़ी स्थिति आहे, उहा ज़िमेदार आहे, जेका मां ॻाल्हि चई आहे। उन लाइ उनजो मुक्त हुअणु ज़रूरी आहे। इन लाइ उदाहरण थो पेश करे प्यार लफ़्ज़ कीअं न असांजे मन में गैर मामूली अक्स ऐं फार्मूला आणे थो छॾे। जेकॾहिं केरु सम्झण जी कोशिशि करे त प्यार छा आहे या उनजो अर्थ कहिड़ो आहे या उनजी मुराद कहिड़ी आहे, त पोइ हिनखे ज़रूरु सभिनी फार्मूलनि सभिनी वीचारधाराउनि खां मुक्त रहणो पवंदो। रुॻो हिकु प्यार शब्द आहे, उहो केॾो न विशाल आहे। प्यार कंहिंसां थो कजे, कीअं थो कजे, छा थो कजे, उनखे सम्झण जे लाइ पंहिंजी वीचारधाराउनि खे छॾींदासीं त पोइ पाण प्यार खे सम्झी सघंदासीं। लेखक इंसान जे न रुॻो मन पर ॿुधण जी शक्ति, सोच, अंदरि ऐं ॿाहिरि जी छिकताण, असांजी साधारण रोज़मर्रा जी ज़िंदगीअ ते बि पंहिंजा वीचार पेश कंदो थो वञे ऐं जीवन जी अर्थहीनता, तृष्णा, चिंताउनि, नाउमेदियुनि तरफ़ वेंदे आख़िर में मज़मून जी पछाड़ी क़ौमियत जी तरफ़ मोड़े थो वञे। ऐं मज़मून जी आख़िरी सिटूं ॾिसो छा थो लिखे त ॿियनि जे राय ते हली असां किन नतीजनि ते पहुचूं था, पर ज़ाहिर आहे त इहे नतीजा गैर फ़रमानी आहिनि, छाकाणि त मसइलो तमामु वसी आहे। अंत में असीं क़ौमियत में पाण खे गुम करे था छॾियूं ऐं क़ौमियत जा जदीद हस्तीअ जो ज़हर आहे ऐं वरी लड़ाईअ जो दड़को त रहे ई थो। पर पोइ जॾहिं उन्हनि मिड़नी ॻाल्हियुनि मां को खड़ तेल नथो निकिरे, को उपाउ नज़र नथो अचे, त पोइ असीं ड्रग्स जो सहारो था
वठूं जेके मनोवैज्ञानिक सतह ते असांखे प्रतीक्षा जी चोटीअ ते था पहुचाइनि। सॼी दुनिया में ईअं थो थींदो रहे थो ऐं थींदो रहे थो। आख़िर में हिकु सुवाल थो उथारे, पर जवाबु किथे आहे? हिन शब्द जे सम्झण में अचे थो सुवालु उथारियो आहे त जवाबु किथे आहे? लेखक शब्दनि जी ॼार मां जॾहिं इंसानु ॿाहिरि निकिरंदो तॾहिं हू पाण खे, प्रकृतीअ खे, ईश्वर खे सुञाणे सघे थो। जो संदेश ॾियणु थो चाहे, मज़मून जे हवाले मां हवालो कढंदे ॻूढ़ी भाषा में सम्झाइण जी कोशिशि कई आहे, जंहिंसां लेखक जी धार्मिक प्रकृतीअ वारी शख़्सियत उभरी आई आहे। धार्मिक प्रवृत्ति आहे हुनजी परम अभिचंदाणी साहिब जी। इन करे त चए थो भई शब्द खे तव्हां वीचारधाराउनि मां पंहिंजी जेको चइजे कि बॉइस्डनेस आहे उन खां तव्हां अलॻि कंदा त तव्हां शब्द जो जेको असरु आहे या शब्द छा थो चवणु चाहे उनखे सम्झी वेंदा हली, जीअं हुन अखर प्यार जो मिसाल ॾेई करे पेश कयो आहे परम अभिचंदाणी साहिबु। हाणे ही आहे असांजे संपादक जेको हीरो ठाकुर साहिबु आहे उन जो ही लेख आहे पुराणनि दस्तखुनि खे पढ़णीअ जा मसइला, यानी जेके ओल्ड लिपियूं आहिनि, असांजूं पुराणियूं लिपियूं आहिनि, उन्हनि में जेके लिखियल दस्तावेज़ आहिनि, उन्हनि जा जेके डॉक्यूमेंट्स आहिनि, अभिलेख आहिनि, उन्हनि खे पढ़ण में कहिड़ा कहिड़ा मसाला मतिलबु कहिड़ियूं कहिड़ियूं दिक़तूं अचनि थियूं पियूं, कहिड़ियूं कहिड़ियूं परेशानियूं ईंदियूं आहिनि, उन ते हिन साहिबु हिकु सुठो मकालो हिन लिखियो आहे, सुठो मज़मून जेको आहे हीरे ठाकुर साहिबु लिखियो आहे। हीरो ठाकुर साहिबु विरांङे खां पोइ जो तहक़ीक़ी मकाला नवीस बिन अछूतनि विषय ते मज़मून ॾियण वारो आहे। हीउ बि हुनजो बिल्कुलु चइजे कि अछूतो विषय आहे, कंहिं बि हिन ते न लिखियो आहे कि कॾहिं बि अभिलेख या पुराणा चइजनि डॉक्यूमेंट्स पढ़ण में कहिड़ा कहिड़ा मसइला ईंदा आहिनि, कहिड़ियूं कहिड़ियूं तकलीफ़ूं ईंदियूं आहिनि। हीरे ठाकुर भारत जे पुराणे साहित्य, उन जी लिपीअ, उन जे इतिहास ऐं लिपीअ जे पढ़ण में ईंदड़ मुश्किलातुनि सां हिन मकाले ज़रिए ध्यानु छिकियो आहे। हीउ मज़मून अदबी मज़मून जी सिफ़ में रखी सघिजे थो पियो। लेखक साहित्य सृजन परंपरा, उन जी श्रुति ऐं स्मृति, माना जेको सीने दर सीने वेही करे ऋषि मुनि पंहिंजनि शिष्यनि खे ज्ञान ॾींदा हुआ, उन्हनि खे असीं श्रुति ऐं स्मृति था चऊं, छो जो भारत में पहिरीं का बि ॻाल्हि जेका चई वेंदी हुई उहा ऋषि मुनि या गुरु जेको आहे पंहिंजे शिष्य खे चवंदो हो ऐं शिष्य जेको आहे उहो मन में हंडाईंदो हो, यादि कंदो, उनखे लिखंदो कोन हो अॼु जे ज़माने वांगुरु। असां ताईं पहुचाइण जी भारतीय वैदिक परंपरा खां वाक़िफ़ु कराईंदे लिखियो आहे त साहित्य खे ॿिनि तरीक़नि सां हासिलु करे सघिजे थो। पहिरियों, पीढ़ी दर पीढ़ी कंठ थियल रचनाउनि ज़रिए, ऐं ॿियो लिखित में आयल साहित्य। पहिरियों तरीक़ो ऋग्वेद जे ज़माने ताईं जो आहे त ॿियों तरीक़ो ईसा खां 150 साल अॻु ताईं जो, जंहिंमें पतंजलीअ पाणिनीअ जे अक्षर अध्याय ते पंहिंजे महाभाष्य जी रचना कई आहे। लेखक वेदनि मां खां मोहन जे दड़े ताईं जी ॼाण ॾींदे मोहन जे दड़े मां मिलियल मोहरुनि जे पढ़ण जे मसइले ते बि रोशनी विधी आहे। लिखे थो, उतां घणियूं ई मोहरूं, सिक्का ऐं मिटीअ जे थांव जा टुकड़ा मिलिया आहिनि, जिन ते हिकु मख़सूस लिपीअ में, माना ख़ासि लिपीअ में लिखियलु ऐं खोटियलु मिले थो। उहे लेख तमामु मुख़्तसिर आहिनि, माना नंढा आहिनि, पर उन्हनि लाइ कमु आयल लिपीअ में विद्वान अञा ताईं कामयाबीअ सां ऐं उहा जीअं आहे तीअं पढ़ी न सघिया आहिनि। माना जेका उन ते लिपि उकरियल आहे, जेका चित्र लिपि आहे, उन चित्र लिपीअ खे असां अॼु ताईं सम्झी न सघिया आहियूं। उन में कुझु सम्झी सघिया आहियूं, हिकु इहो वरी अलॻि विषय आहे मोहन जे दड़े तो, उन ते वरी अलॻि सां कॾहिं रोशनी विझंदासीं, कॾहिं डिस्कस कंदासीं। हीअ पेज 202 ते पुराण दस्तखन खे पढ़ण में ईंदड़ मुश्किलातुनि खे हिन रीति ॼाणायो आहे त पहिरियों लिपीअ जी ॼाण जंहिंमें उहा लिखी वई आहे, यानी पुराणी कहिड़ी लिपीअ में लिखियलु आहे पहिरीं उहा ॼाण हुअणु ज़रूरी आहे। नावाक़फ़ियत जे करे दस्तख़त जूं परणियूं कढण में सभ खां वॾी रुकावट आहे। भाषाउनि वांगुरु लिपियुनि में बि तब्दीली ईंदी आहे ऐं लिपियूं वक़्त पीए गैर मुवज़ ऐं मृतक बि थी वेंदियूं आहिनि। गैर मुवफ़िक यानी आउट ऑफ प्रैक्टिस थी वेंदियूं आहिनि। हली सिंधी भाषा जे लाइ लेखक ॿुधायो आहे त इहा पहिरीं अरबी, प्रोटो नागरी, नागरी, हटवाणिकी ऐं गुरमुखी लिपियुनि में लिखी वेंदी हुई।
लेखक सिराजुल हक़ पारां ब्रिटिश म्यूज़ियम में रखियल हिकु दस्तावेज़ जेको पोइ नागरीअ में लिखियो वियो आहे तंहिंजो उदाहरण पेज नंबर 204 ते पेश कयो आहे। इन ई उदाहरण मां ज़ाहिर आहे त सिंधीअ जो वॾो साहित्यिक खज़ानो देवनागरी लिपीअ में मौजूदु आहे, जंहिं ते खोजना करण जी खुली नींड सिंधी स्कॉलरनि खे ॾिनी वई आहे। मज़मून में सिंध जे लेखक सिराजुल हक़ जे महिराण जेको 79 जो पर्चो आहे उन में लिखियल हिकु ख़त खे हिन रीति चिटियो आहे। असां वटि सिंध में हिकिड़ी ॿी बि अणहूंद ऐं उणाई आहे जो सिंधी ॿोली में पुराणे अदब ते कमु कंदड़नि में तमामु थोरा माण्हू नागरी लिपीअ खां वाक़िफ़ आहिनि। जेकॾहिं सिंध में दस्तावेज़ मौजूदु आहिनि मौजूद जे दर्जा त उहे नागरी लिपि यानी देवनागरी लिपीअ में आहिनि ऐं सिंध में उनखे ॼाणण वारा माण्हू आहिनि ई कोन के। इन करे हिंद सिंध या ॿाहिरां जेको अदबी खज़ानो अणलधो पियो आहे त अवीं जेके हिंद में आयो से नागरी लिपीअ खे ॼाणण खां पोइ ज़रूरु आहे उहे खज़ाना हथु करे सिंधी लिपीअ जो दामन भरे उनखे शाहूकार कंदा। माना असांजी जेका लिपि आहे जेको लिपीअ जो जेको झगड़ो पियो हले त असांजी अरबी लिपि आहे असांजी देवनागरी लिपि आहे उनखे ही साहिबु सिंध जो सिराजुल हक़ चए थो त असां वटि देवनागरी लिपि पढ़ण वारा कोन्हनि, जेकर उहे पढ़ण वारा हुजनि त असां वटि जेको खज़ानो पियो आहे उनखे पढ़ी उन में छा लिखियलु आहे उहे असां तव्हांजे साम्हूं खणी अचूं ऐं उनखे जेकर केरु खणी अची सघे थो त हिंदुस्तान में रहंदड़ सिंधी छो जो हू देवनागरी लिपि बि ॼाणनि। लेखक संस्कृत पाली ऐं ॿियनि देशी भाषाउनि लाइ कयल कोशिशुनि जी ॼाण त ॾिनी आहे, उते ई सिंधीअ में उन अहमियत भरे खेत्र में अञा ताईं कोशिश न करण ते चिंता बि ज़ाहिर कई आहे। पुराणनि दस्तावेज़नि जो कैटलॉग तयारु करण जी अहमियत खे बि चिटियो आहे त सिंधीअ में लिखियल पुराणनि दस्तावेज़नि जी पढ़णीअ में ईंदड़ तकलीफ़ुनि खे हिन रीति ॿुधायो आहे। पहिरियों को मरकज़ी इदारो कोन्हे जेको पुराणनि दस्तावेज़नि जी खोजबीन करे उन्हनि खे सांडे रखे, यानी कोई सेंट्रल इंस्टीट्यूशन कोन्हे जेको पुराणा जेके दस्तावेज़ मिलनि था उनखे पाण वटि सुरक्षित रखे सघे, उनखे महफ़ूज़ रखे सघे, उनखे सांडे सघे। खोजना कंदड़नि लाइ इहे मुयसरु कराए, माना पहिरीं त उन्हनि खे इकठो करे रखे, उन्हनि खे सुरक्षित करे सेफ रखे, पोइ उहो वरी जेॾी महिल केरु खोज करणु अचे केरु स्कॉलर अचे त उहो उन्हनि खे ॾेखारे ऐं उन्हनि खे मुयसरु कराए उन्हनि खे इस्तेमालु करण लाइ छुटी ॾिए या उन्हनि खे ॾिए। ॿियो, सिंधीअ जा घणा दस्तख़त सिंध में रहिजी विया आहिनि जेके असां लाइ मुहैया आहिनि। टियों, किन शख़्सनि वटि के पुराणा दस्तख़त संदसि रवानगी ख़ानगी मिल्कियत वारा आहिनि त उहे शख़्स उन्हनि खे आम नथा कनि पर उन्हनि किताबनि खे पंहिंजो पाण ताईं महदूद रखनि था। दस्तख़तनि खे पढ़ण जे मसइलनि ते बि हिन साहिब सुठी रोशनी विधी आहे। तिन खे ॿिनि भाङनि में विरायो आहे। पहिरियों, ग़लतियूं सुञाणे कढण जो, ॿियों ग़लतियुनि खे सुधारण जो। ऐं पुराणे दस्तख़तनि में ग़लतियूं मुख्य तरह सां ॿिनि मंज़िलुनि ते थी सघनि थियूं, यानी ॿिनि जॻहियुनि ते थी सघनि थियूं। हिकु मूल लेखक जॾहिं इहो किताबु लिखियो हुजे उन वक़्तु ई के ग़लतियूं थी वियूं हुजनि। ॿियों, उतारे जूं ग़लतियूं यानी कॉपी करणु, कॉपी पहिरीं त फ़ोटो कॉपीअ जो ज़मानो कोन हो त हिकु ॼणे हिकु पेज लिखियोसीं हुनजी फ़ोटो कॉपी कईसीं त एज़ इट इज़ पहुची वई हरी। पहिरीं त हिकु ॼणो लिखंदो वरी ॿियो ॼणो हुनजी कॉपी कंदो, त कॉपी करण में कहिड़ियूं ग़लतियूं थींदियूं हुयूं उनजो बि आहे त कॉपी करण वक़्तु बि केरु ग़लतियूं करे सघे थो। इन्हनि खे बि वरी ॿिनि भाङनि में विरायो आहे त पहिरियों दीद जूं ग़लतियूं, ॿियों मनोवैज्ञानिक ग़लतियूं। हाणे दीद जूं ग़लतियूं कहिड़ियूं आहिनि उन ते वरी रोशनी थो विझे त दीद जे ग़लतियुनि खे चिटो कंदे ॿुधायो आहे त हिकु जहिड़नि ठॻींदड़ अखरनि वर्णनि ऐं मात्राउनि ऐं हिकु जहिड़नि लॻंदड़ लफ़्ज़नि जी जीअं त अ बदिरां ग, च बदिरां छ, स बदिरां ज़ या देवनागरीअ में च व ऐं ब वर्णनि में हिकु जहिड़ाई थ ऐं ध, द्व ऐं ध अखरनि जे विच में समर या संभर जहिड़नि लफ़्ज़नि विच में हिकु जहिड़ियुनि लॻंदड़ मात्राउनि जे करे थींदड़ मूंझारे सबबि उतारे वक़्तु या परणियूं कढण वक़्तु उहे ग़लतियूं थियनि थियूं। मनोवैज्ञानिक ग़लतियुनि जे बारे में 11 नुक़्ता ॿुधाया आहिनि। कहिड़ा कहिड़ा? लिखे थो, उतारे जो कमु या कॉपी करण वक़्तु अक्सर लिखंदड़ अखर वेही ॾिसंदो ऐं उतारींदो आहे।
साॻे वक़्तु हिन जो पंहिंजो तख़लीक़ी पहलू बि तहरक में हूंदो आहे, यानी पंहिंजो उहो सोच बि जॾहिं कॉपी कंदो आहे त उहो पाण बि त सोचींदो आहे न, दिमाग़ शांति थोरी हूंदो आहे, उहो सोचींदो बि रहंदो आहे ऐं लिखंदो बि रहंदो आहे, त ओॾी वक़्तु बि काई न काई ग़लती थिए थी पई, जंहिं करे कॾहिं कॾहिं हिन जूं के पंहिंजूं ॻाल्हियूं बि नकुल अंदरि घिड़ी ईंदियूं आहिनि। जीअं त कहिड़ियूं कहिड़ियूं, जीअं त हिक जहिड़नि वर्णनि या अखरनि जी, हिक जहिड़नि लॻंदड़ लफ़्ज़नि सबबि, लफ़्ज़नि जो मुख़्तसिर रूप लिखणु, उन जो ग़लति अर्थ कढणु सबबि, ग़लति इश्तिहारनि सबबि, लफ़्ज़नि जे आख़िरीन अखरनि खे ग़लति रीति सां बैदि में ईंदड़ लफ़्ज़ जे अॻियारीअ में विझणु या जुमिले जे शुरूअ में विझण वारी ग़लती, छहों तद्भव लफ़्ज़नि जो तत्सम या तत्सम लफ़्ज़नि जो तद्भव रूप ॾियणु, सतों उचारण में फ़र्क़ु, अंगनि जे मूंझारे वारियूं ग़लतियूं, गैर वाक़िफ़ नालनि लाइ ॼातल नाला ॾियण वारियूं ग़लतियूं, ऐं किन लिपियुनि में किन उचारण जा पूरा रूप न हुअण सबबि उन जे वधीक नज़दीक वारनि वर्ण कतब आणण करे थींदड़ ग़लतियूं, ऐं शख़्सी पसंदीअ सबबि किन लफ़्ज़नि जो रूप मटण सबबि बि थींदड़ ग़लतियूं, जंहिंमें बि इहे अची थियूं वञनि। लेखक पुराणनि दस्तखनि जे पढ़ण में ईंदड़ तकलीफ़ुनि जो बयानु इन्हीअ करे सवलाईअ सां करे सघियो आहे जो हिन साहिब काजी कादन जे अरियाण मां मिलियल कलामनि जेके हिक ई सिरो रेखा में लिखियल हुआ, तिन खे पढ़ी पाठकनि जे साम्हूं खणी आयो आहे। काजी कादन जो जेको कलाम हो उहो हिक ई सिरे सां लिखियलु हो, माना लाइन जेका मथां ईंदी आहे न, उहा हिक ई लाइन हुई, उन में हू कंटिन्यूअस लिखंदो वियो आहे। हली उहे हुनखे दस्तावेज़ हीरे ठाकुर साहिब खे मिलिया, उन्हनि खे उन भञियो आहे ऐं भञी करे हुन असांजे समाज जे साम्हूं पेश कयो आहे काजी कादन जो कलाम। मज़मून जो मौज़ू यानी विषय कमल जे गुल जियां धीरे धीरे खुलंदो थो वञे, ईंदड़ तकलीफ़ुनि खे अलॻि अलॻि सुरनि हेठि विरहाए ॾियण सां मज़मून दिलचस्प बणियो आहे ऐं पाठक लेखक जे दलीलुनि सां यकराए थियण बिना रही नथो सघे। हुन जेके 10-11 ग़लतियूं हुन ॿुधायूं आहिनि कॉपी करण जूं, उहे ऐं पढ़ण में कहिड़ा कहिड़ा मसाइला ॿिए ईंदा आहिनि, जेॾीमहिल असां पूरो मज़मून पढ़ंदासीं त असांखे इहो साफ़ु थींदो। मां हिते थोरे में तव्हांजे साम्हूं हीरे ठाकुर साहिब जो ही मज़मून पेश कयो आहे। हाणे हलूं था हिन संग्रह जो ॿियो मज़मून डॉक्टर नारायण भारतीअ जो। नारायण भारतीअ सिंधी लोक गीतनि ते सुठो कमु कयो ऐं संदसि खे PhD बि प्रोफेसर राम पंजवाणी जी रहनुमाईअ में मिली आहे। त उन जो मज़मून आहे सिंधी भगत। विरहाङे खां पोइ मज़मून नवीसीअ में ऐं कहाणी लेखन में सरगर्म रहियो आहे। टाइम्स अख़बार सिंधी में टाइम्स अख़बार लिखंदी हुई, सिंधी टाइम्स उन जो संपादन बि कयो आहे। डॉक्टर नारायण भारतीअ पंहिंजे मज़मून ज़रिए सिंधी भगत ते रोशनी विधी आहे। छा ते रोशनी आहे न, सिंधी भगत कीअं थींदी आहे, उनखे छा चयो वेंदो आहे, कीअं हलंदी आहे, उन ते पूरी रोशनी विधी आहे। अचो त ॾिसूं था सिंधी भगत कीअं थींदी आहे। सिंधी भगत खे सिंधी लोक नाटक जी सिफ़ में रखियो वियो आहे। भगत जूं ख़ासियतूं हिन रीति ॿुधायूं वयूं आहिनि त भगत संगीत ऐं नाच जो सिंधी नमूनो आहे। भगत कथा नाच ऐं संगीत सभिनी जो मर्कज़ आहे। कला जे लिहाज़ खां भारत जे कथक नृत्य सां मुशाबहत बि कई आहे त इन्हीअ में तफ़ावत बि ॿुधायो आहे त कथक में कहाणी ऐं नृत्य आहे, पर भगत जे ताॼी पेटे में ॾोहीड़नि बैतनि ऐं काफ़ियुनि ज़रिए पेश जो सिंधी फ़न जो हिकु नमूनो आहे। भगतनि जी टोलीअ में संगीत लाइ साजींदड़नि जी विरासत कई आहे त 2 बाजे वारा, हिकु धोकड़ी, हिकु ढोलकीअ वारो, हिकु सुरंदो ऐं हिकु कुझु ॿिया साज़, जिन में सिंधी सारंगी बि शामिलु आहे। सिंधी सारंगीअ ते बि खे हिकु ख़ासि जेको आहे असांजो साज़ आहे सिंध जो, उहो थींदो आहे। उहो हींअर बि पश्चिमी राजस्थान में जेको जैसलमेर ऐं बाड़मेर वारो हिसो आहे उते साजिंदड़ वॼाईंदा आहिनि। ऐं इन्ही सिंधी असांजी जेका चइजे इहा सारंगी आहे, उन ते हिकु PhD जी थीसिस बि छत्तीसगढ़ जे हिकु शागिर्द लिखी आहे। अचो अॻियां था हलूं पिया। इन्हीअ खां अलावा मुख्य भगत यानी मेन जेको भगत विझंदड़ हूंदो आहे उहो, उन जा साथी कुझु नौजवान छोकिरा 2 या 2 खां वधीक। मुख्य भगतनि खे मघरी त ॿियो संदसि भेची या झेजी जिते साजींदड़ वेहंदा आहिनि
उन जॻह खे चयो वेंदो आहे मोहरो या मुंड। भगतनि जे भेण जो रूप अंग्रेजीअ जे टी वांगुरु हूंदो आहे, माना पहिरीं हीअं सिधा बीहंदा ऐं हिकिड़ा हीअं लंबाईअ में बीहंदा। भगत पंहिंजी ख़ासि पोशाक अछे रंग जो जामो, चेल में संदरे वांगुरु लूंगी ॿधल, मथे ते पगड़ी ॻाढ़ी या पीले रंग जी थींदी आहे, पेरनि में छेर पाईंदा आहिनि ऐं भगत शादी मुरादी ऐं ख़ुशीअ जे मौक़े ते या कंहिं धर्मी मौक़नि ते कई वेंदी आहे। भगत में प्रेम कथा, कोयल ॾेपीअ जी कथा या ॿी मुहबती कथा खणंदा आहिनि त धर्मी मौक़े ते पूर्ण भगत या रूप बसंत जी आखाणी ॿुधाई वेंदी आहे। ही भगत जेका कंदा आहिनि त कहिड़ियूं कहिड़ियूं आखाणियूं पेश कयूं वेंदियूं आहिनि, उनजा कुझु उदाहरण हिननि पेश कया आहिनि। सिंधी भगत आज़ादीअ जी हलचल में बि पंहिंजो अहम रोल अदा कयो आहे त समाज सुधारे में बि सिंधी भगत अॻरी रही आहे। मज़मून बयानी सिफ़ जो आहे, छाकाणि त हिन में भगत जे रूप जो पूरो बयानु दिलचस्प नमूने ऐं सरल भाषा में कयो वियो आहे, जंहिंसां ॼाण थी पवे त लेखक सिंधी लोक गीतनि लोक कलाउनि बाबति गहरो अभ्यास कयो आहे, जंहिंसां लेखक जी अभ्यासी ऐं तहक़ीक़ी यानी खोजना करण वारी शख़्सियत असांजे साम्हूं उभरी थी अचे, जेका मां पहिरीं बि तव्हांखे ॿुधाई त हिन साहिब PhD जेका आहे उहा सिंधी लोक गीतनि ते कई आहे, सिंधी लोक कलाउनि ते हिन अभ्यास कयो आहे। अॻियां था हलूं। 20 नंबर मज़मून असांजो बेवस ऐं भारतेंदु, कंहिंजो लिखियलु आहे? मनोहर बेदीअ जो। विरहाङे खां पोइ मज़मून नवीसी नाटक ऐं TV स्क्रिप्ट वग़ैरह लिखण में हिन जो सुठो योगदान रहियो आहे या सक्रिय रहियो आहे। मनोहर बेदी साहिब जो ही मज़मून मुशाबहती मज़मून आहे, कंपेरेटिव स्टडी आहे। ही इन्हीअ करे जो हिन साहिब भारतेंदु हरिश्चंद्र जेको 1850 खां 1885 ताईं जो हो, हिंदीअ जो साहित्यकार हो, उन जी कविता मज़मून ऐं नाटक वग़ैरह लिखी हिंदी साहित्य खे शाहूकार कयो आहे। जी रचनाउनि जी मुशाबहत सिंध जे लेखक ऐं कवि किशनचंद बेवस जेको 1885 खां 1947 ताईं रहियो। ॾिसो ही कॾहिं रहियो? 1850 खां 1885, यानी जॾहिं हरिश्चंद्र जी ज्योति ज्योत समाइनि था तॾहिं बेवस साहिब जो जनमु थो थिए पियो सां कई आहे। भारतेंदु जे बारे में ॿुधायो आहे त हिन साहिब 35 सालनि जी उमिरि, उन टोटल मिलाए करे हुनजी 35 सालनि जी ज़िंदगी हुई भारतेंदु हरिश्चंद्र जी। अटकल 1.5 सुफ़ा कविता जा, 2.5 सुफ़ा नसुर जा लिखिया आहिनि। हिन साहिब जो जनमु हिंदुस्तान जी सांस्कृतिक नगरी काशी में थियो आहे। हिन साहिब जे चौधारी भारतीय परंपराऊं वलियुनि जियां वकोड़ियल हुयूं ऐं भारतेंदुअ खे 4 वेद, 18 पुराण, 6 शास्त्र, संस्कृत जो साहित्य भंडार, तुलसी, सूर, कबीर, मीरा ऐं उन सां गॾु अनेक वर्णिक छंद, अलंकार, काव्य सिद्धांत, पहर, वज़न ऐं अंदाज़े बयान मिलिया आहिनि। जॾहिं कि कवि किशनचंद बेवस जो जनमु सिंध जी भूमीअ ते थियो, जंहिं ते इस्लामी सभ्यता जो घणे में घणो असरु हो, त साहित्य ते ईरान ऐं अरबिस्तान जे उसूलनि जो असरु हो। यानी भारतेंदु हरिश्चंद्र खे जेका ज़मीन मिली उहा संस्कृत जी साहित्य वारी ज़मीन मिली ऐं हुनखे हिंदू धर्म जा जेके बि असांजे सनातन हिंदू धर्म जा कवि आहिनि, असांजा संत आहिनि, उन्हनि जी सोहबत ऐं उन्हनि जो संस्कार मिलियो। त कवि बेवस सिंध में अरबी ऐं फारसीअ वारे ज़माने में रहियो आहे, ईरान ते जंहिंजो असरु हो। बेवस अहिड़ी ज़मीन ते पैदा थियो। हिन साहिब खे वरसे में मिलियो पारसी शाइर ऐं उहे सिंधी शाइर जेके पाण ख़ुदि काव्य कला जा पूरा ॼाणू न हुआ। इन्हीअ जे असर बाबति लिखे थो त भूमि जन जीवन आचार व्यवहार भजन भोजन जी एकरूपता न हुअण करे हू पंहिंजे काव्य अंदरि संस्कार न पैदा करे सघियो। पेज नंबर 220 ते। इन्हीअ जो असरु संदसि रचनाउनि ते पियो आहे। तंहिं करे बेवस सुजाॻ शख़्स हूंदे बि बरजस्ती शाइरी न करे सघियो आहे ऐं शाइरी पढ़ंदे बि लॻे थो त ॼण नसुर पढ़ी रहिया आहियूं, यानी मज़मून पढ़ी रहिया आहियूं, उहो बि अहिड़ो जंहिंसां वीचारनि में का उत्तेजना नथी अचे। मज़मून लेखक ॿिन्ही जी रचनाउनि जे कला पक्ष, बयान जे अंदाज़, गॾोगॾु कलात्मक रचनाउनि, जीवन, कला ऐं नीति, सादगी, सरलता, अलंकार, छंद, वजन, संदन रचनाउनि जी भाषा, भाव पक्ष जो अभ्यास करे
पाठकनि जे साम्हूं मुशाबहती तस्वीर पेश कई आहे, यानी कंपेरेटिव स्टडी हिन पेश कई आहे। सॼे मज़मून में लेखक बेवस जी भारतेंदु जी रचनाउनि जा मिसाल पेश कंदे भारतेंदु खे मथिएं पुड़ में ऐं बेवस खे हेठिएं पुड़ में रखियो आहे। तंहिंमें बराबरी कंदे मज़मून जे आख़िर में लिखे थो, जेतोणीक बेवस जदीद दौर में शाइरी कई, त बि मुंहिंजो पंहिंजो रायो आहे त भारतेंदु बेवस जी भेट में घणो मथे आहे। मूं इहो रायो पंहिंजे ढंग सां ॿिन्ही जी रचनाउनि जे फ़न ऐं ख़्याल जो जाइज़ो वठंदे ठाहियो आहे। ॿी हालत में बेवस लाइ अथाह इज़त अथसि, ईअं बराबरि आहे त बेवस नए युग जी तर्जमानी कई आहे। मुंहिंजी नज़र में मनोहर बेदीअ बेवस जे रचनाउनि जी जेका मुशाबहती भारतेंदुअ सां कई आहे सा ठीकु न आहे, छाकाणि त मुशाबहत ॿिनि बराबरी कंदड़नि जे विच में थींदी आहे। काशीअ में जनमु वठंदड़ रचनाकार जी भेट सिंध जे शाइर सां संस्कृत जे माहौल में पंहिंजो जीवन घारण वारे जी मुशाबहत अरबी फ़ारसी माहौल में जनमु वठी वॾे थींदड़ सां नाइंसाफ़ी आहे, छो जो ॿिन्ही जो माहौल अलॻि आहे। कंहिं बि वण जी, कंहिं बि फल जी, कंहिं बि फूल जी मुशाबहत कंदासीं त हिकु जहिड़े माहौल में जेकॾहिं पलिया हूंदा त उन्हनि जी मुशाबहत थींदी। अलॻि अलॻि माहौलनि में पैदा थिया आहिनि, अलॻि अलॻि वातावरण उन्हनि खे मिलियो आहे, अलॻि अलॻि उनखे संत मिलिया आहिनि, त उन्हनि जी मुशाबहत त ॾाढी मुश्किल आहे मुंहिंजी नज़र में। ख़ैर अचो, मज़मून पढ़ण सां ईअं ज़ाहिर थो थिए त हिन साहिब बेवस जी रचनाउनि मां शख़्सी रूप सां मुतासिर न थी सघियो आहे ऐं का शख़्सी खार या नाराज़गी ज़ाहिर करण जो हिकु तरीक़ो ॻोल्हे वरितो आहे ऐं हीउ मज़मून लिखियो आहे। इहो मां थो चवां त बेवस जी का रचना हुनखे न वणी हूंदी या हुनजी रचना जो को ढंग न वणियो हूंदो, इन करे हुन मुशाबहत कई आहे भारतेंदु सां। जेकॾहिं का मुशाबहत करे हा त भारतेंदु जे अलावा असांजे पंजाब जे पासे में को शाइर हुजे हा, उन सां करे हा त लॻे थो त उहो सुठो वधीक थिए हा, छो जो बेवस खे पूरो जो पूरो जेको माहौल मिलियो अरबी फ़ारसी जो, पाण बि मञे थो पियो की हुनखे अरबी फ़ारसी जो माहौल मिलियो, हुनखे संस्कृत जो माहौल मिलियो। त संस्कृत जी मुशाबहत तव्हां यार कीअं कंदा? त सम्झो त सही, असां मुशाबहत छा था कयूं, कंहिंसां था कयूं पिया? इन घोड़े जी उठ सां कंदासीं छा, या हाथीअ जी उठ सां कंदासीं छा? अरे अंब जी अंब सां कंदासीं, घोड़े जी घोड़े सां कंदासीं त घोड़ो कीकाण जो घोड़ो या घोड़ो राजस्थान जो घोड़ो, उठ राजस्थान जो या अफ़गानिस्तान जो, त ई वट नॉनसेंस यार। हलो, पंहिंजा मूं शख़्सी राया तव्हांखे ॾिना हिन मज़मून ते किशन चंद बेवस जे ऐं भारतेंदु ते। हलूं था सिंध ऐं महराण, लिखियो आहे भेरूमल महरचंद आडवाणीअ। खोजना ऐं इतिहास तरफ़ संदन स्वाभाविक ॾाढो हो। हिन साहिब बयानी, धर्मी ऐं इख़लाक़ी मज़मून बि लिखिया आहिनि। खोजनात्मक मज़मूननि में वॾो योगदान आहे। विषय में ऊनो वञी आताल पाताल मां इन बाबति मुकमल ॼाण हथ करे ईंदो आहे। वज़नाइते ढंग सां सिधी सवाटी ठेठ ऐं पुख़्ती ॿोलीअ में पेश कंदो आहे पंहिंजा मज़मून भेरूमल महरचंद आडवाणी। लेखक जो ही खोजनात्मक लेख सिंध जी ॿिनि नदियुनि सिंधु ऐं महराण जे बारे में ॼाण ॾींदड़ आहे। हाणे हिते मुशाबहत अथव, ॾिसियो पहिरियों वारो ॾिसी आयासीं ऐं हाणे हीअ वारो बि ॾिसिजो। लेखक सिंधु अखर जी माना समुंड या वॾो दरिया ॿुधायो आहे। इन्हीअ जो धातु या बुनियादु संस्कृत लफ़्ज़ मां सयंद माना वहणु ॿुधायो आहे। मज़मून जी इन्हीअ खां शुरूआति कंदे हिंद, सिंध, इंडस, इंडू में बदिलजण जो अहवालु ॾिनो आहे। यानी सिंध जेको आहे उनजो उच्चारण जेके अरबी फ़ारसी हुआ उहा सिंधु न कंदा हुआ, हिंदू कंदा हुआ। हिंदूअ मां पोइ इंडू थियो, इंडूअ मां पोइ वरी इंड थियो, यानी इंडस ठही वई हली। उहा जेका आहे न मुशाबहत पूरी उन मज़मून में ॾिनी आहे। जॾहिं तव्हां पढ़ंदा त तव्हांखे ख़बर पवंदी। सिंधु नदीअ जे किनारे आबादी वधण जा हवाला ॾींदे ॿुधाए थो त सुहावना हंध सॼी दुनिया में फ़क़ति 4 आहिनि: यूफ्रेटस एंड टाइगर्स नदियुनि जे करे विच एशिया वारो पासो, नील नदीअ जे करे विच मिस्र मुल्क, सिंधु नदीअ ऐं पंजाब जे नदियुनि करे सिंधु माथर ऐं दूर पूरब में चीन विलायत। हुनर ऐं कारीगर बि पहिरीं हिते ई वधिया। लेखक ऋग्वेद में सिंधु बाबति मंडल 10 जे सोकत 75 में ॾिनल अहवाल जो बि ज़िक्र कयो आहे। ऋग्वेद जे सप्त सिंधु खेत्र जे हवालो हिन रीति थो ॾिए त ऋग्वैदिक ज़माने में आगाटा आर्य लोक 7 नदियुनि जा किनारा पाणीअ जे सहज करे वालारे वेठा हुआ, जिन में 5 नदियूं हाणे के
पंजाब वारियूं रावी सतलज चिनाब व्यास ऐं झेलम आहिनि, 6 सरस्वती ऐं 7 सिंधु, जंहिंमें संदसि भर्ती कंदड़ शाखूं यानी काबिल, गोमती, गोमाल, स्वात वग़ैरह बि लेखजनि थियूं। ऋग्वेद में इहो समूरो मुल्क सप्त सिंधु यानी 7 दरिया सॼियो वियो आहे, जंहिंमें पंजाब, सिंध, गंधार या कंधार यानी हाणोके पेशावर वारो पासो बि अची थो वञे। ऋग्वेद ज़माने जे सिंधु माथर इहा हुई सिंधु नदीअ जे किनारे ते, ऐं सिंधु माथर में रहण करे आगाटा आर्य लोक पाण बि सिंधु या सैंधु सॾजण में आया हुआ। पेज 231 ते सिंध जी भौगोलिक जो खेत्र ॿुधाईंदे यानी जेको जोग्राफिकल एरिया आहे उहो थो ॿुधाए त ऋग्वेद जे श्लोक में कयल सिंध जी सारा में कयल वर्णन बि चिटियो आहे त सिंधु घोड़नि में शाहूकार, रथनि छकड़नि ऐं गाॾियुनि, जेके रथ माना जेके घोड़े गाॾियूं आहिनि उन्हनि में शाहूकार, उम्दन घड़ियल गहणनि या जेवरनि में शाहूकार, खाधे पीते में शाहूकार ऐं सदा ताज़े अन्न में शाहूकार आहे। ही आहिनि असांजे वरसे में मिलियल, असांखे उत्तराधिकार में मिलियल शयूं। सलमा ॿूटा यानी मुंज वग़ैरह जिन मां खटोलनि लाइ वाण ऐं क़िस्मे क़िस्मे रसियूं ठहनि थियूं, ऐं ॿूटा बि सिंध में खोड़ आहिनि, ऐं सभागी सिंधु जा किनारा माखी ॾींदड़ गुलनि सां सींगारियल आहिनि। मज़मून में लेखक न रुगो भूगोल जो पर सिंध जे वापार ऐं कुदरत जे नज़ारनि जो सिलसिलेवार बयानु कयो आहे। सिंध जी ॿी नदी बि हिकु सिंधु नदी आहे ऐं सिंध जी ॿी बि नदी आहे, कहिड़ी? उहा आहे महराण। तंहिंजे बारे में बि अखरी माना ॾींदे ॿुधायो वियो आहे त महराण असुल में आहे महा प्लस अरण। संस्कृत में महा यानी वॾो ऐं अरण माना ॿोॾ ॿोॾां समुंड, जंहिं करे महराण जी अखरी माना आहे वॾो समुंड या झझी ॿोड़ ॿोड़ां सिंधु या महराण, ॿई साॻीअ माना वारा लफ़्ज़ आहिनि। लफ़्ज़ आहिनि, नदियूं अलॻि आहिनि, लफ़्ज़ साॻियो ई आहे। सिंधु बि वॾो समुंड ऐं महराण बि ॿोड़ ॿोड़ां वारी नदी या वॾो समुंड वांगुरु आहे। लेखक सिंध जे ॿिनि नदियुनि वहण जी खोजना करे इन जी साप्तीअ जा हवाला चचनामे मेज़र रावरटीअ जो सिंध जे महराण बाबति किताब, मिस्टर हैनरी कज़लस सुपरिटेंडेंट आर्कियोलॉजिकल डिपार्टमेंट, जंहिं 1910 में मीरपुर ख़ासि तरफ़ काहूअ जो दड़ो, हिकु मोहन जो दड़ो आहे ऐं ॿियो काहूअ जो दड़ो आहे, उहो कहिड़े पासे आहे? उहो मीरपुर ख़ासि पासे आहे, ऐं मोहन जो दड़ो लाड़काणे वारे पासे आहे, उहो खोटियो। ऐं पारसियुनि जे किताब जिंदा अवस्था, जिन जो पहिरीं बि असीं वर्णन हिकु मज़मून में करे आया आहियूं, उन जा हवाला पेज 235, 36 ऐं 37 ते ॾिना आहिनि। ऐं महराण नदी किथे वहंदी हुई इन जो हवालो ॾिनो आहे त मेजर जनरल कनघाम जे लिखियल हिंदुस्तान जी जोग्राफीअ जो महराण या टाकरो अलोर तहलके रोहिड़ीअ वटां वही पोइ फेरो करे हाणोके उभरंदे नारे जे पेट में वहंदो हो, ऐं उभरंदो नारो ॾीपले तहलके में ॾखण भाङे में कच्छ जे रण जे वेझो हाणेके ढोरे पुराण में वञी छोड़ कंदो हो त पुराण फूकजी वहंदी हुई ऐं कोरे खारीअ में वञी छोर कंदी हुई। कोरे खारीअ मुगलईन तालुको जातीय परियां आहे ऐं सिंध खे कच्छ इलाइक़े खां धार करे बीठो आहे। हीअ हुन सॼी जोग्राफीअ जी जेका आहे ॼाण हिते ॾिनी आहे त महराण नदी कहिड़े पासे वहंदी हुई। हीअ पेज 237 ऐं 38 ते लेखक महराण जो पूरो अहवालु ॾींदे सिंध जे बंदरनि जो अहवालु ऐं इतिहास ॿुधाईंदे पंहिंजो मज़मून अॻियां वधाए थो पियो। महराण जे किनारे रहंदड़नि जो अहवालु ॾींदे इतिहास जांची थो पियो ऐं अंग्रेज़नि जे वक़्त जो अहवालु थो ॾिए त सन 1940 ईस्वी में सिंध सरकार सिंधी अदब लाइ हिकु मरकज़ी हिकिड़ो सेंट्रल सलाहकार एडवाइज़री बोर्ड बर्पा कयो, जंहिं जे सहारे हेठि जनवरी 1946 खां वठी महराण नाले हिकु माहवार अमली मैगज़ीन निकिरणु लॻी, जिन में सिंध जे आलिमनि जा उम्दा लेख ॿोली साहित्य ऐं तारीख़ बाबति बि छपजंदा हुआ। मज़मून पढ़ण खां पोइ ईअं चई सघिजे थो त लेखक सिंधु ऐं महराण जी ॼाण पाठकनि खे ॾियण जे लाइ भारत जी जोग्राफी यानी भूगोल, इतिहास हिस्ट्री, वेद ऐं उन्हनि जो पूरो ॻूढ़ो अभ्यास कयो आहे ऐं सिंध जो उजलो चिट त असांजे साम्हूं रखियो ई आहे,
पर इहो संदेह बि दूरि कयो आहे त सिंधु ऐं मेराण हिकु न पर ॿ अलॻि अलॻि नदियूं आहिनि। माना सिंधु नदी अलॻि आहे ऐं मेराण नदी अलॻि आहे। अचो किताब जे आख़िरी तरफ़ वधी रहिया आहियूं एंड उन में आहे सामी ऐं रहस्यवाद जो फ़लसफ़ो। इहो कंहिं लिखियो आहे? भगवान दास दौलताणी होश। भगवान होश बि जंहिंखे चवंदा आहियूं असीं नंढे में, उन ई मज़मून लिखियो आहे। सिंधी शाइरीअ जी टिमूर्ति शाह सचल ऐं सामीअ मां लेखक सामी, जंहिंजो पूरो नालो हो चैन राय बच्चोमल लुंड, उनजी शाइरीअ में लिकल फ़लसफ़े, उनजी फ़िलोसॉफ़ीअ खे असांजे साम्हूं पेश कयो आहे, उन्हनि जी रचनाउनि जा हवाला ॾींदे। भारत जे ॿियनि संतनि जीअं त कबीर, गुरु नानक, मीरा, नामदेव ऐं दादू दयाल साहिब जे रहस्यवाद सां मुशाबहत कई आहे। सामीअ जे द्वैत, अद्वैत, हठ, योग, तप ऐं साधनाउनि जा मिसाल बि मजमून में पेश कया आहिनि। लिखे थो, टे ताप, अठ कमल, पंज इंद्रियूं श्वासनि खे रोकणु, जहिड़ियुनि साधनाउनि जोवरनि कंदे हू हिकु तरफ़ सचो कर्मयोगी थो बासिजे ऐं ॿिए तरफ़ भक्ति मार्ग ते चढ़ण वारो सचो भगत थो बासिजे। पेज नंबर 247 ते। सामीअ पंहिंजी रचनाउनि में जेको कुझु लिखियो आहे सो सभु शख़्सी आज़मूदा ऐं अनुभव जो इज़हार आहे। जगत मिथ्या आहे, इन्हीअ जो बि वर्णन कयो आहे। सामीअ जी फ़िलासॉफ़ीअ खे मज़मून जे आख़िर में वञी हिन रीति चिटो कयो आहे। सामीअ जे रहस्यवाद मुताबिक़ अजीब आहे, वेदांत मत जे राय मूजिबि माया यानी दुनियावी पदार्थ ई आत्मा खे असली मंज़िल ऐं सचे मार्ग तां फेरे गुमराह थी करे। साॻीअ रीति सामी माया खे अविद्या, ॾाइण वग़ैरह चवे थो ऐं मुक्तीअ जी रुकावट जो कारण ॿुधाए थो। पेज नंबर 255 ते। माया जे लाइ महाभारत, उपनिषद, शंकराचार्य जा बि मिसाल ॾींदे सामीअ जो नज़रियो हिन रीति चिटो कयो आहे त सामी साहिब जी माया हिकु विचित्र लीला आहे, हिकु गुमराह कंदड़ शक्ति आहे जा जीव खे भर्म में भुलाए रखे थी। हूअ अहिड़ी कामनी आहे जो मनुष्य मोहे वस में करे छॾे। सामीअ जी माया छल वल आहे जा जीव खे छले अंधो कयो छॾे ऐं हू पंहिंजो आत्म धन विञायो विए। माया भुलाए विधा जीअ भ्रम में। पेज नंबर 255 ऐं 256 ते। सामीअ पंहिंजो रचनाउनि में माया खां बचण ऐं मोक्ष प्राप्तिअ जो मार्ग न फ़क़ति साफ़ ऐं सरल पर पुख़्तो ऐं पको असांजे अॻियां रखियो आहे। चवे थो, भरम फ़क़ति मन जो बंधन आहे। हिकु दफ़ो इहो भरम लथो त पोइ आत्मा पंहिंजी मुक्त अवस्था में पहुची वेंदी ऐं अंदर मां सॼो अज्ञान गाइब थी वेंदो। इन्हीअ लाइ सामीअ मार्ग ॿुधायो आहे। अनहद शब्द नाम, जंहिंजी प्राप्तीअ लाइ पूर्ण सतगुरुअ जी रहबरी खपे। यानी जेकर असांखे गुरु मिली वेंदो त असीं ज्ञान प्राप्त करे सघूं था, माया जे भर्म मां निकिरी करे ॿाहिरि ज्ञान जी तरफ़ वधी सघूं था पिया। आख़िर में लेखक सामीअ बाबति पंहिंजो रायो थो ॾिए त सामी फ़क़ति रहस्यवादी न हो, हू हिन दुनिया जे शोरगुल खां, कहर ऐं कुन्याव खां मुंहुं मोड़े कोन वियो हो, पर हुन पंहिंजनि ई इंसाननि जे विच में रही आत्मिक ज्ञान जी ओत ओती ऐं हर आत्मा जी तृप्ति लाइ जतन कंदो रहियो। इन्हीअ करे सामीअ खे आला शाइर, हिकु अनोखो आलिम ऐं सचो संत मञण खां हरगिज़ रही नथो सघिजे ऐं संदन श्लोकनि खे महाकाव्य करे शुमारण ई सची विद्वता ऐं मर्यादा आहे। माना सामी जीअं ऋषि घर ॿार छॾे करे ऐं जंगलनि में वञी करे रहंदा आहिनि, अहिड़ो ऋषि कोन हो। पंहिंजे हिन जगत में रहियो, हिन जहान में रहियो, सांसारिक जीवन में रहियो ऐं सांसारिक जीवन में रही करे बि उन ज्ञान प्राप्त कयो आहे। लेखक मज़मून लिखण खां पहिरीं न रुॻो सामीअ जे श्लोकनि जो पर भारत जे ॿियनि रूहानी संतनि जी न रुॻो रचनाउनि जो पर उन्हनि जे सिद्धांतनि जो गूढ़ो अभ्यास करे सवली, सिधी ऐं दिलचस्प ॿोलीअ में पंहिंजा वीचार पेश कंदे सामीअ जे वेझो पाठक खे खणी वियो आहे। इहो हो असांजो पूरो किताब, जंहिंमें 22 मज़मून मूं तव्हांजे साम्हूं पेश कया। असां पूरा किताब जा 22 मज़मून ॾिसी आया आहियूं, उन्हनि जी पूरी व्याख्या बि ॿुधी आया आहियूं। असांखे सम्झ में अची वेंदो हले त असांजे
मज़मून साहित्य जो इतिहास केॾो ऊनो आहे ऐं केतिरा गहरा ऐं ॻूढ़ा चइजनि के मज़मून असांजे लेखकनि लिखी करे असांजे साम्हूं पेश कया आहिनि। अचो त हिन मज़मूननि ते गुज़िरियल सालनि में कहिड़ा कहिड़ा सुवाल UPSC जे पेपर में आया आहिनि उन्हनि खे ॾिसूं। 2014 भंबोर शहर डाबेजीअ जे ॾखण खां 2-2.5 कोहनि ते कोहनि जे मुफ़ासिले ते हूंदो। तनक़ीदी नोट 150 अखरनि में लिखो। हिन जूं 10 मार्कूं। लाल सिंह अजवाणी मूजिबि हिंदुस्तान छो अमर आहे? 15 मार्कुनि जो सुवाल। कल्याण आडवाणीअ काफ़ीअ ऐं वाईअ बाबति छा चयो आहे? 15 मार्कुनि जो सुवाल। 2015 में जेका आहिनि मुल्क जे विरहाङे पुॼाणा सिंधियुनि जी कठिन परीक्षा थी आहे। पंहिंजे लेखे घणे भाङे सिंधी उन परीक्षा मां लंघंदा पार पवंदा वञनि था। 150 अखरनि में तनक़ीदी नोट लिखो। 10 मार्कूं। बहितरीन सिंधी मज़मून में सिंधी जीवन ऐं संस्कृतीअ बाबति ज़िक्र कयल मज़मून जी थोरे में ॼाण ॾियो। अॼु असां ॿुधोसीं उन में ॿुधाइणो आहे। 2016 लालचंद अमर नोमल भंबोर जो कहिड़ो अहवालु ॾिनो आहे? 15 मार्कूं। 2017 तसवुफ़ जो स्नेहो मज़मून में मोतीलाल जोतवाणीअ कहिड़ो संदेश ॾिनो आहे? मज़मून जे आधार ते लिखो। तसवुफ़ जो कहिड़ो संदेश हुन ॾिनो आहे? द्वैतवाद अद्वैतवाद उहो पाण खे लिखिणो आहे। नारायण भारतीय जे मज़मून सिंधी भगत में पंहिंजनि लफ़्ज़नि में रोशनी विझो। 15 मार्कूं। 2018 लाल सिंह अजवाणीअ जे मज़मून हिंदुस्तान छो अमर आहे जो मरकज़ी ख़्यालु कहिड़ो आहे? उन ते रायज़नी कयो, यानी पंहिंजा राया पेश कयो। 15 मार्कूं। बहितरीन सिंधी मज़मून मां ॿिनि मज़मून जी साहित्यक परख कयो। माना मज़मून जा जेके मां तव्हांखे विशेषताऊं ॿुधायसि, जेके जुज़ा ॿुधायसि, उन जे आधार ते कंहिं बि ॿिनि मज़मूननि जी तव्हांखे साहित्यक परख करणी आहे। 2019 इंसान जे हर संसारी वहिंवार में गीती थियण जी संभावना रहे थी, पोइ लिखण जो कमु इन खां आजो न आहे। हवाला सम्झाईंदे 150 अखरनि में तनक़ीदी नोट लिखो। 2020 ही 10 मार्कुनि जो। मुश्किल आहे मालूम करणु त लेख मां थो लिखां या लेख मूंखे था लिखनि। तीर्थ बसंत जे मज़मून मां हवालो आहे, उन ते नोट लिखिणो आहे। सतराम दास साहिल जे मज़मून सिंधी ॿोलीअ जो बयानु करियो। सिंधी ॿोलीअ जो जेको मज़मून आहे उहो पाण पढ़ी आया आहियूं, त उनजो इनखे बयानु लिखिणो आहे। 2021 परम अभिचंदानी जे मज़मून साहित्य ऐं ज़िंदगीअ जी ओख ॾोख कयो, यानी उन ते जेका साहित्यक छंड-छाण चइजे असां, उहा असांखे करणी आहे। ही उहो असांजा जेके सुवाल 2021 ताईं आया। 2022 में हलूं पिया। असीं 2022 ते बि जेको आहे सुवाल न खणी सघिया आहियूं, 2021 ताईं खणी आया आहियूं। त इन्हनि ते तव्हां पंहिंजा जवाब लिखो ऐं जवाब लिखी करे मूंखे हिन एड्रेस ते मोकिलियो, त मां हिन खे जेको एक्सपर्ट्स आहिनि असांजा, उन्हनि एक्सपर्ट्स खां जांचाराए करे तव्हांखे मोकिलींदुसि त तव्हां मज़मून केतिरे सुठे तरीक़े सां पढ़ियो आहे ऐं उनखे केतिरो सम्झियो आहे ऐं उन में तव्हांखे घणी मार्कूं मिली सघनि थियूं पियूं। जीअं एग्ज़ामिनर्स जेको आहे पेपर चेक कंदा आहिनि, तहिड़े तरीक़े सां पेपर चेक कराए तव्हांखे मोकिलण जी कोशिशि कंदासीं। पर ही तव्हांखे मोकिलणा बाई पोस्ट आहिनि। मुंहिंजो एड्रेस आहे डॉक्टर सुरेश बबलानी, A 239, हिते 230 थी वियो आहे, पर 239 आहे हीअ। हुनखे 239 तव्हां पढ़ंदा त तव्हांखे वधीक ईज़ी रहंदो। 239 प्रेम प्रकाश कुंज, पंचशील नगर, अजमेर 305004। ही तव्हां असांखे मोकिलियो त असां तव्हांखे चेक कराए मोकिलियूं त तव्हां केतिरो मज़मून सम्झी सघिया आहियो ऐं उन में केतिरी सुधारे जी ज़रूरत आहे। ही असांजे UPSC जा किताब हली रहिया हुआ। वरी जल्दी हाज़िर थींदुसि ॿियो को किताबु खणी करे तव्हांजे साम्हूं। तेसि ताईं इजाज़त ॾींदा। महिरबानी। जीए सिंध, जीअनि सिंधियत खे चाहण वारा। जय भारत, जय हिंद।